अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JD न्यूज़ में आया वज़ीर उन्नड़ असां अॼु सकरन लॻा वर स्टॉप ते मौजूद आहियूं जिते ख़ासि केली बिरादरी जूं औरतूं ज़मीन ते वेही एहतजाज करे रहियूं आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं, हुन खां पुछूं था त मसइलो छा आहे। अम्मा किथां खां आहियूं अम्मा? असीं सकरन मां आहियूं पुनू खां जे ॻोठ वेठियूं। अच्छा, ही घणी बनी आहे टोटल? बनी कंहिंजी आहे? ज़मीन ते मसइलो छा आहे? पीउ जी आहे, बनी घणी आहे ऐं असांखे चाचो हूंदो न थोरो घणो ॾींदो। सिकंदर साहिब फ़ैसिलो कयो असांजो, पर 4 एकड़ असांखे ॾियारी, पर असांखे न ॾिननि, नथा ॾियनि। बनी टोटल घणी आहे अम्मा? बनी असांखे 8 एकड़ हिननि ॿुधाया हा। अच्छा, हा, बनी आहे कंहिंजी? बनी मोहम्मद सिद्दीक़ जी आहे असांजे तव्हांजे छा ते? पीउ। अच्छा, हा, मोहम्मद सिद्दीक़ गुज़ारियो? हा गुज़ारियो जो तव्हां तव्हां न्याणी? हा, पुट कोन्हेसि। मोहम्मद सिद्दीक़ हींअर जेका बनी आहे, मोहम्मद सिद्दीक़ पुट औलाद कोन हुयो? न्याणी हुअसि? घणियूं न्याणियूं अथसि? 5 न्याणियूं हुअसि। मोहम्मद सिद्दीक़ बनी पोइ हींअर कंहिं वटि कब्ज़े में आहे? भाइटनि वटि ॾियनि ई कोन था। हा, असांजी 5 बनी आहे, असीं 5 धीअरूं आहियूं सिद्दीक़ जूं, सोने जो औलाद पुट आहिनि, उहे पुट कब्ज़ो कयो वेठा आहिनि, असां न्याणियुनि खे नथा ॾियनि। असांजो फ़ैसिलो थियो त ज़मीन घणी आहे, असांखे 8 एकड़ ॾसियूं, 4 एकड़ असांखे ॾिनऊं, 4 एकड़ पाण ॾिनऊं, उनखे बि 10-15 महीनो असांखे का शइ नथा ॾियनि। घणनि सालनि खां बनी काए पियो सिद्दीक़ जो भाइटो? सिद्दीक़ जो भाइटो घणो साल असीं नंढियूं हुओसीं, असांजो पीउ मरी वियो, हथ कई चाचो हो त असांखे थोरो घणो ॾींदो हो, चाचो मरी वियो त असांखे सौट कोन था संभाले। ॾाढो भॻा टुकिया, चौधारी खां वञूं जिते वञूं था, जिते पैसा था ॾियनि। हबीबुल्ला खे चयो अथऊं, हबीबुल्ला त मुर्गो न बसि हुननि खां पैसा तपेदार न बा ढलूं वठनि पिया बनी जी। हा, ढलूं वठनि पिया, कंहिंखां था वठनि? इन्हनि खां वठनि असांजे सौट। अच्छा, सन्नाउल्ला तपेदारा ऐं जेको हबीबुल्ला आहे हा, उहे पंहिंजे वठनि पिया, ढल पिया वठनि, उहे त असांखे कागज़ नथा ॾसीनि। असीं कागज़ त असां धीअनि खे न। खातो कंहिं वटि आहे? खातो इन्हनि वटि आहे, सौटनि वटि। अच्छा, ॾियनि ई नथा। खातो नहीं ठहे, उन में तव्हांजो हिसो थींदो? हा, थींदो असांजो हिसो, त खातो नथा कढनि त असांजो हिसो थींदो न। असांजो भात कोन्हे, 100 रुपया मिल्कियत खाइनि, असांखे कोन था ॾियनि। पीउ जी शइ आहे, असीं बि पीउ जी शइ लाइ भॼूं पिया त असां मरीन खे मन मिले, असांखे त सौट नथा ॾियनि। हाणे भॼी भॼी असीं बि मरी पिया आहियूं, बच्चा वीचारा। घणो औलाद आहे? अब मूंखे 5 पुट आहिनि जीअं चल। ॿी ज़मीन का बि कान्हे हुननि? न ज़मीन कान्हे, असीं सिकंदर जी बनी था कयूं हिनजी। अच्छा, हार पो कंदा? हा, हिन सिकंदर जो हार पो कंदा आहियूं। गाह जो बाड़ो असांखे उहो थो ॾिए बा, जो असांखे महिनत ई कयो त असांखे। तव्हांजे वाल साहब जी पंहिंजी ज़मीन हूंदे बि तव्हां जेको बेज़मीन थी? हा बा, असां पेट में कोन्हे, का शइ कान्हे असांखे। अच्छा, अॼु भला तव्हां हिते ज़मीन ते आया हो? असीं मजबूर थी आया आहियूं बा। हा, मजबूर थी ॾेई घुरी 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 फ़ैसिला कनि, छा कनि, जीअं फ़ैसिले वठनि अचनि ई कोन। गुलाम कहिड़े सुबुह खां न खाधो अथऊं, न पीतो अथऊं, पाणी न को छा तव्हां था ॾियूं, माना असांजी सरकार ॿुधे। भला जेके सकरन जे इर्द गिर्द जेके चङा मुड़ुस आहिनि, चूंडियल नुमाइंदा वॾेरा वॾे ॾाढो चयो, गुलाम कादिर चांडे खे सभिनि खे चयो अथऊं, पर अचनि ई कोन था बा। गुलाम कादिर चांडे छा चयो? उन जे सॾ ते आया ई कोन। उनखे 5 एकड़ जॻह असांजी पीउ जी बनी मां रक़म मां वरितऊं न, उहा ॾसियूं त उनखे चयूं त इन जो सिद्दीक़ जो न को खातो आहे, न को सोने जो खातो आहे। चए मूंखे उन्हनि जो खातो आहे, असांजे बाबे जो खातो नथा कढनि। बनी ज़मीन ॿी आहे न, उहा त 5 एकड़ पंहिंजे नाले असांजी बनी मां ई वरितो, उहा त असांखे नथा ॾियनि। सिकंदर साहिब खे चवनि तव्हां फ़ैसिलो करो, अमल करायो। उहा त चवे बाबा कोन वञे, कोन विढ़ंदसि न, आई पंहिंजी ज़मीन ते वञी वियो। पोइ असीं त ज़मीन ते वेठा आहियूं सॼो ॾींहुं बुखुनि ते। अलाह, असीं अर्ज़ु था कयूं, असीं ग़रीब आहियूं, असांखे पंहिंजे पीउ जी शइ आहे, असांखे पंहिंजी मिले बा। अलाह, असांजा 100 रुपया खाइनि, असीं ॿाहूं ॿधियो था अर्ज़ु कयूं। बच्चा था मज़ूरी कनि, उन मां कहिड़ी पूरी थिए। 5 बच्चा था न असांखे खाराइनि, असांजे पीउ जी मिल्कियत आहे, कॾहिं मानी कान पेट में खाई ड्रव कई अथऊं ॾाढो। मूंखे 3 पुट आहिनि। अच्छा, बनी न आहे? छा कंदा नाज़रीन? असीं हींअर इन सरज़मीन ते मौजूद आहियूं जिते ख़ासि केली बिरादरी जेको औरतूं हुयूं, अमड़ियूं पोड़ियूं, उहे सुबुह खां एहतजाजनि तौरु ज़मीन ते वेठियूं आहिनि। हिन जो चवणु आहे त 8 एकड़ ज़मीन असांखे जेको तरह जो मौज़ शख़्सियत आहे सिकंदर साहिब, उन असांखे ॼाराई फ़ैसिले में, पर जेको असांजो वाल साहिबु आहे मोहम्मद सिद्दीक़ ख़ासि करे जो काफ़ी साल अॻु में फ़ौत थी चुको आहे, उन जो खातो उन जी ज़मीन हुई जेका
उन जो पुट जो औलाद कोन असीं 4 या 5 भेनरूं पाण में आहियूं। असांजो हिसो आहे पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांखे हिसो नथो ॾिनो वञे। ऐं जेको मोहम्मद सिद्दीक़ जो भाइटियो आहे उहो ज़बरदस्ती कई सालनि खां वठी हिन ज़मीन ते क़ब्ज़ो आहे ऐं असांजो हक़ु खाए वेठो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ु वठी ॾिनो वञे। कैमरामैन शान सां गॾु वज़ीर नड़ HR JDO न्यूज़ सकरन।